संगत अस्सलाम वालेकुम। अॼु तव्हांखे काफ़ी था ॿुधायूं मारुनि जी अलाह साईं जे हुकुम सां तव्हांखे पसंदि ईंदी। मूंसां गॾु मुंहिंजो जोड़ीवाल अदो बका मोहम्मद मलक शिकारपुर शहर में उनजी ओताक ते वेठा आहियूं। अजड़ो आहे। बका मोहम्मद मलक सुल्तानी आहे। साईं सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह जा मुरीद आहिनि फ़क़ीर। अॼु था काफ़ी ॿुधायूं तव्हांखे, इनशाला तव्हांखे पसंदि ईंदी। तव्हां जेको आहे असांजे चैनल खे ॾिसो ऐं सब्सक्राइब कयो त वॾी महिरबानी तव्हांजी। असांजो जेको वीडियो आहे तव्हां सॼो ॾिसंदा कयो त वॾी महिरबानी थींदी। लख थोरा मुंहिंजे मारुनि जी कर कांग ख़बर वो मुंहिंजे मारुनि जी कर कांग ख़बर हुई पे कन में का मुंहिंजी पचर वो मुंहिंजे मारुनि जी कर कांग ख़बर वो मुंहिंजे मारुनि जी कर कांग ख़बर हुई पे कन में का मुंहिंजी पचर वो मुंहिंजे मारुनि जी कर कांग ख़बर वो मुंहिंजे मारुनि जी। अॼु ॾाढी मिठी तूं दौलात लवें ॿुधी ॿोलीअ तुंहिंजी मुंहिंजी दिलि थी दवें। अॼु ॾाढी मिठी तूं दौलात लवें ॿुधी ॿोलीअ तुंहिंजी मुंहिंजी दिलि थी दवें। कंहिं वेड़े अंदरि जंहिं वेल वएं वॾे वेड़े अंदरि जंहिं वेल वएं ॾिठई जायूं पकियूं या कखावा घर वो मुंहिंजे मारुनि जी कर कांग ख़बर वो मुंहिंजे मारुनि जी कर कांग ख़बर हुई पे कन में का मुंहिंजी पचर वो मुंहिंजे मारुनि जी कर कांग ख़बर वो मुंहिंजे मारुनि जी कर कांग ख़बर हुई पे कन में का मुंहिंजी पचर वो मुंहिंजे मारुनि कर कांग ख़बर मूंसां नाले धणी कंहिं को कई मुंहिंजो नालो खणी कर कांग ख़बर मूंसां नाले धणी छा अबाणनि जी तोखे रसम बणी कर कांग ख़बर मूंसां नाले धणी छा अबाणनि जी तोखे रसम वणी कंहिं को कई मुंहिंजो नालो खणी कंहिं को कई मुंहिंजो नालो खणी अॼु मूंखे ॿुधाए उहे अंग अखर वो मुंहिंजे मारुनि जी कर कांग ख़बर वो मुंहिंजे मारुनि जी कर कांग ख़बर हुई पे कन में का मुंहिंजी पचर वो मुंहिंजे मारुनि जी कर कांग ख़बर मुंहिंजे मारुनि जी कर कांग ख़बर हुई पे कन में का मुंहिंजी पचर वो मुंहिंजे मारुनि जी कर कांग ख़बर वो मुंहिंजे मारुनि जी अल ईंदा कॾहिं मारो मुंहिंजे अंगणे हिन मांदी मुठीअ सां मोब मिलणा अलाए ईंदा कॾहिं माण्हू मुंहिंजे अंगणे
हिन मादी मुठिया सामो ब मिलण हुबदार हाजन खां हालो पुछण हुबदार हाजन खां हालो पुछण अची लाहींदा मुंहिंजा ॾुखड़ा ॾमर वो मुंहिंजे मारुनि जी कर कांग ख़बर हुई पे कन में का मुंहिंजी पचर वो मुंहिंजे मारुनि जी।